ताजपुर का खबर शामिल कई पिया। फैज जमाल जी रिपोर्ट मुताबिक यूसी ताजपुर एक्शन कमेटी के चेयरमैन नवाब गुलाम रसूल लिगारी गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल ताजपुर में थींदड़ दिल दुखाईंदड़ वाक़ियनि जो नोटिस वठी ज़िले मटियारी के आला अमलदारन से मुलाकात कई। उन मौके ते स्कूल जा स्टाफ पिण मौजूद आ। स्टाफ जो चवण हो त तालीम दुश्मन अनासरन के वाखो करण लाइ हिकमत अमली जोड़ी वनी। केतरा ॾींहं गुज़री विया आहिनि पर अञा ताईं तालीमी दरसगाह जा चोर ज़ाहिर न थी सघिया आहिनि। तंहिं वक़्त के हर क़िस्म जो तावन करण जो यकीन ॾियारियो वियो। जंहिं बैदि हैदराबाद खां फोरेंसिक टेस्ट फिंगरप्रिंट वठण वारी टीम जाइ वारदात ते पहुती ऐं पंहिंजी कानूनी कार्रवाई कंदे कुछ फिंगरप्रिंट जा निशान साण खणी विया। टीम के नुमाइंदनि जो चवण हो त फोरेंसिक टेस्ट फिंगरप्रिंट पहिरें ॾींहुं थियण घुरिजे हा। जॾहिं त हाणे काफ़ी दिक्कत थी रही है। टीम सां गॾु हैदराबाद जी टीम ऐं SHO शाहपुर पिण गॾु हुआ।